वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। खान बहादुर जेकी कावड़ में कदम खया से गुंडा उन जी पिची में आए। सुभाणे शायद करे उहे उन जे मथा बिहारी दस। इंसान जी असल रूप जी चमन था त कावड़ महल खबर पवंदी आहे। खान बहादुर एडो नीच माण्हू आहे, मूंखे त अंदाज़ो ई न हो। बाबा साईं, ही सरदारी निज़ाम असांजे समाज के वरतल कोड़ जी उहा बीमारी आहे जे सिंधी माण्हू जो रोशन ऐं उजरो कल्चर तबाह करे छॾियो आहे। ज़मानो बदिलजी वियो, पर असांजे त सरदार जो मिजाज ई नथो बदिलजे। ज़रली, खान बहादुर जे बारे में ॿुधो आहे त हू ॻोठ छॾी भॼी वियो आहे। हू ॿाहिरि रही तुंहिंजे मथां सियासी प्रेशर विझराइण जी कोशिश कंदो, पर तूं शेरोज़ खान में जल्दी हथ न कढजां। शेरोज खान रबो जी शाहिदी में मूं वटि सुक आहे, बाक़ी सियासी हवाले सां फेरोज खान खां मुंहिंजा तालुकात वधीक आहिनि, छो जो रोलिंग पार्टी में मुंहिंजा बि दोस्त आहिनि। रात सोढे ऐं साले वॾी हिम्मत कई, वक़्त ते हू न पहुचनि हा त शायदि असीं कमज़ोर पइजी वञूं हा। हुननि ॿिन्ही दुश्मननि खे पुठियां अची घेरियो त हवास ख़ता थी विया। मां त सम्झां थी कुदरत तां खान बहादुर खे असां खां सोभा हासिल हुई। ऐं खान बहादुर जे नसीब में ज़िल्लत ऐं ख़्वारी। रब पाक हुनखे नाकाम ऐं ज़लील कयो, मुंहिंजी धीउ हुन जे शर खां महफ़ूज़ रही। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। खान बहादुर चांडरोकी खे खणाइण जी कोशिश में पंहिंजा माण्हू बदिराए वेही रहियो आहे। मूंखे त लॻे थो खान बहादुर जी मत ई खसिजी वई आहे, ऐं न त को ॻोठ जो ईअं वेरी थींदो आहे छा। शाह मुराद सां लख इख़्तिलाफ़ात सही, पर संदसि न्याणी सरदार जी न्याणी त थी न। पर तोभा आहे, जंग में त औरत जो सहारो कमीना वठंदा आहिनि, इंसान त कोन वठंदो। कमीणो आहे, तॾहिं त पुट शेरोज खान जी कमीणाइप जो ढक रखण जे लाइ बाबा ते ज़ोर रखी मूंखे चुप कराए छॾी। वॾी ॻाल्हि आहे, मई पिणे खे शाबस हुजे, ओ लख शाबसूं अथसि जो चुप जो ज़हर त पी वियो। बाबा खे ख़बर हुई जबल खे मथो हणण सां जबल खे कुझु बि न थींदो, उल्टो पंहिंजो मथो फाटंदो आहे। ॿुधी सीनत, हिकिड़ी ॻाल्हि पुछई, ही राति खां वठी सोचां पई, हिकिड़ो सुवालु आहे जेको बसि ही पियो फिरे तोखां पुछां। पुछ, कहिड़ो सवाल दिमाग़ में फिरे थो? ॻाल्हि त ॿुध छोरी, सची सची ॿुधाए, राति किथे हुई? आउं त 2-3 भेरा उथी हुअसि पाणी पीअण लाइ, पर जेॾी महिल बि ॾिसां तुंहिंजो हंधु ख़ाली लॻो पियो। माई, लॻे थो तोखे न शपकोरी जी बीमारी थी वई आहे। रात जो न तूं ॾिसी कान थी। ॻाल्हि त ॿुध, राति जो उथां थी, अंगण नज़र अचे थो, खणामजी नज़र अचे थी, दिलो नज़र अचे थो, गिलास नज़र अचे थो, खणी पाणी पियां थी, तुंहिंजी खट बि नज़र अचे थी, पर खट ते तूं नज़र नथी अची। मूंखे इहो ॿुधाए, या कहिड़ी शपखोरी जी बीमारी आहे जंहिंमें मूंखे तूं ई नज़र नथी अची? वॾी ॻाल्हि आहे, कंहिं डॉक्टर सां मिली ॾिस। उहे बि तुंहिंजो पीउ तुंहिंजी मोहबत में एतिरो त अंधो थी चुको आहे जो तुंहिंजे लाइ हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायां थी न, हू चए थो तूं साज़िश थी करी। पर हाणे जॾहिं राति हुन तुंहिंजो हंधु ई ख़ाली ॾिठो, हाणे हुन जूं अखियूं खुली वियूं आहिनि, हाणे सम्झी वियो आहे सॼी ॻाल्हि खे। अला चिबुड़, तूं बि केतिरा साल कैद में रही आयो आहीं ऐं तोखे अकेला ई उहे पिसंद हूंदी। चयमि त यार सां वञी 2-4 ॻाल्हियूं करे अचां। साउंड वग़ैर लख लख तुंहिंजा थोरा भली आहे जी आहे, तुंहिंजो वॾी वॾी महिरबानी यार, जो मुंहिंजे 2 कदम भरे आहे। असल में ॻाल्हि आहे त यार हेतिरा साल जो इन खूनी कोट में बंदि रहियुसि न, ज़ाहिर आहे अकेले रहण जी आदत त पइजी वई हूंदी। पर ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे हिन घर में अकेलो बंदि थी विहण, उहो बि त क़ैद जे मिसल आहे न यार। यार अॻे असां सम्झंदा हुआसीं त खान बहादुर फेरोज खान सचाई ऐं नेकीअ जो पुतलो आहे, वरी यार बिजार खान खे शैतान सम्झंदा हुआसीं, पर हाणे वरी खान बहादुर जी ऐं अंदर जी कार ऐं सफ़ा मालूम थी वई। साउंड वग़ैरह कड़ी
चवणी ॿुधाए वो ॿुधो कोन अथई त अक जे वणनि में अंब कोन थींदा आहिनि। अस्सलाम वालेकुम चाचा सावन, कीअं आहियो? ख़ुशि त आहियो न? अदी ज़ीनत कीअं आहे? तूं ख़ुशि आहीं धीअ? आयुसि तुंहिंजे पीउ खे ॾिसण। चाचा जीअं वसकारे खां पोइ थर ऐं काचो सुरहाण थी वेंदो आहे न, बस बाबा जे अचण खां पोइ मुंहिंजी हालत बि अहिड़ी आहे। मुंहिंजी दुआ आहे त रब पाक तव्हांजे सिर जे मथां हमेशह पीउ जो सायो रखंदो। आमीन आमीन आमीन। सावण वग़ैरह अदा साले असांखे माउ ऐं पीउ ॿई वणजी पालियो। हुन असांखे ज़िंदगीअ में थिड़नि ऐं थाबड़नि खां बचायो। अदा भलनि जी त रत ख़राब कान थींदी आहे, बाक़ी इंसान खता जो घर आहे, 19-20 थी वेंदी आहे यार, त उनखे ख़राब कोन चइबो। बस यार सावण वग़ैरह, बस हाणे ॾींहुं राति इन सोच में आया तो मेरी हयाती अलाए केतिरी। सोच इन में आया त मां टिन्ही ॿारनि जो विहांउ महिल सां करे छॾियां त बहितर। ॿुध, जेकॾहिं कया सुठा संग तुंहिंजी नज़र में हुजनि न त ॿेड़ी मूंखे कन में सुणस ज़रूर ॾेई छॾ, समझी? बेजार खान मुंहिंजो फोन गुम न आहे थियो, मुंहिंजो फोन गुम करायो वियो आहे। चवण छा थो चई? तुंहिंजो फोन मूं चोरी करायो आहे? इहा मूंखे ख़बर आहे त गुम कंहिं करायो आहे, बाक़ी चोरी वारी ॻाल्हि मञण लाइ त मां बिल्कुल बि तयार न आहियां। मूं नौकरनि चाकरनि खे चई छॾियो आहे त अॼोके ॾींहं में शम्स जो मोबाइल किथां बि हथ करे ॾियो। हाणे फोन मिले या न मिले इन त को फ़र्क़ु नथो पवे, जेको धणी खे करणो हूंदो उहो त करे वियो हूंदो। यार तूं एॾो वहमी निकिर थी, मूं कॾहिं सोचियो बि कोन हाणे तुंहिंजी मोबाइल सां कंहिंजो कहिड़ो कमु? फोन अॼु जे दौर में माण्हुनि जो सभिनि खां वॾो सीक्रेट आहे। केतिरियूं ईमेल, डॉक्यूमेंट्सूं, वीडियो इंसान पंहिंजे ई फोन में सांडे रखंदो आहे। जेकॾहिं उहो हथां निकिरी वञे त सम्झ सभु कुझु हलियो वियो। तुंहिंजो मंतक पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं मुंहिंजे कंहिं नौकर तुंहिंजो मोबाइल खयो आहे त तुंहिंजी ॿुधायल इन्हनि शयुनि सां उनजो कहिड़ो मतिलबु? वरी मां कोशिशि कयां थो त मोबाइल लभी वञे। तूं मूंखे इहो ॿुधाए त खान बहादुर जे अंजाम जी ख़बर पई? ॿुधो आहे त तुंहिंजे यार एसपी जे डप खां मुड़ुसु ॻोठ छॾे भॼी वियो। यार तूं कहिड़े क़िस्म जो इंसान आहे? तूं त सफ़ा को मुनाफ़िक आहीं यार। कल ताईं खान बहादुर तुंहिंजो दोस्त हो, भाउ हो, अॼु वरी तूं हुन ते छितर थो हणी। मासाद ही केड़ो कहर कयो थी? मासाद मिठी जात ही वीडियोस मां पंहिंजे ॾिसण जे लाइ रखिया आहिनि, सोशल मीडिया ते कोन चाढ़ींदुसि। पर मासाद ही सब गलत आहे। कंहिंजी बिना इजाज़त कंहिंजो फोटो नहीं कढबो। तू छा गैर आहीं मासाद? असीं पाण में मासात आहियूं। पर मासाद हाणे असीं ॿार कोन रहिया आहियूं। हिन उम्र में रिश्तनि जी वेझड़ाई बावजूद हिकिड़ी दूरी भी लाज़मी हूंदी आहे। मिठी जात मां का बि अहिड़ी हरकत कोन कंदुसि जे तुंहिंजी इज़त जे मथां दाग अचे। मां हाणे जो हाणे वीडियो डिलीट थो करे छॾियां। हाँ जल्दी कर मासाद। इत्तफाक सां जेकॾहिं हिननि फोटोनि ते भाउ गुलाम रसूल जी आधा साले जी नज़र पइजी वई न त कोहराम मची वेंदो। मुंहिंजा भाइर वॾा ॾिंगा थी। मुझे प्यार ऐं एतमाद जी बुख में छुरो टुंगण जी आऊं तो पुछण कंदुसि। तुंहिंजी मूं शम्स सां ॻाल्हि ॿोल पंहिंजनि कननि सां ॿुधी थो। चाचा साईं असां न समूर ते वेंदा आहियूं। समूर एॾो वॾो आहे, एॾो वॾो आहे, एॾो वॾो
अरे बाबा मूंखे ख़बर आहे एॾो वॾो आहे इलाही वॾो आहे ख़बर आहे मूंखे अच्छा हा ॿियो तूं छा कंदो ॿियो निंड में या जाग में? मुंहिंजे पुछण जो मतिलबु आहे त निंड ऐं जाग में ॿिन्ही में छा कंदो? निंड में न ख़्वाब ॾिसंदो आहियां ऐं जाग में औरान खे ॾिसंदो आहियां आइस्क्रीम खाईंदो आइस्क्रीम एॾी खाईंदो आहियां आइस्क्रीम मुंहिंजी थधी छो हूंदी आहे? अरे बाबा इन ई करे जो दुकान वारा आइस्क्रीम सियारे में ठाहींदा आहिनि ऐं तोखे त ख़बर आहे सियारे में इलाही सीउ हूंदो आहे इन ई करे थधी हूंदी आहे आइस्क्रीम। तव्हांजी फोन जी घंटी वॻी पई हाँ सूबेदार कर खबर हाकिम साईं हिकु बुरी ख़बर आहे एसपी साहब शहरोज खान खे फुल फ्राई या हाफ फ्राई कंदो आहे। इहो तूं छा पियो चईं सूबेदार? तो एसपी खे सम्झाइण जी कोशिश छो न कई? छो कोन तो उनखे सम्झायो? शहरोज मुंहिंजो अकेलो वारिस आहे। हाकिम साईं मुंहिंजी एतिरी औकात किथे आहे जो मां पंहिंजे बाला ऑफिसर सां बहसबाज़ी कयां? ठीकु आहे तूं मूंखे एसपी जो नंबर मोकिल ऐं ॻाल्हायांसि। जेकॾहिं मूं एसपी साहब जो नंबर अव्हांखे ॾिनो त मूंसां कहिड़ो असरु थींदो खान बहादुर इहा तव्हांखे ख़बर आहे? अरे यार आउं तुंहिंजे नाले थोरी ॿुधाईंदोसांसि। तव्हां एसपी साहब खे कीअं था कॉल करे सघो? एसपी साहब त तव्हांखे अरेस्ट करण जे चक्कर में आहे। सूबेदार आउं हुनजी पहुच खां फ़िलहाल तमामु घणो परे आहियां। तूं मूंखे एसपी जो नंबर मोकिल जल्दी कर। ठीकु आहे चाचा साईं तव्हांखे झटका केरु ॾिना? तव्हांखे मोह लही वियो? अरे तूं मुंहिंजो दिमाग़ न खा उथी वञ पंहिंजे कमरे में हल उथी था। अदी शहजादी हाणे धी मूमल जी तबियत कीअं आहे? अदा केतिरियूं दवाऊं खारायूं थोमांसि पर को फ़र्क़ु ई नथो पएसि। चाची हिन जो को बि ॾोह न आहे सभु हिकु डुक में वरितल आहियूं। सुबुह खां वठी ज़िद पई करे त चाचा वारनि ॾे हमिलो थियो मूंखे उॾे ई वठी हल त किथे चांडरो की ईअं न सोचे त मूमल लागर्ज़ थी वई आहे। जॾहिं मूंखे तुंहिंजे हाल जी ख़बर आहे त लागस छो सम्झंदसि मिठी? ही तूं केॾी कमज़ोर थी वई आहीं। चांडोकी जे वण जूं पहाड़ूं कटिजी वेंदियूं आहिनि न उहो वण ओरे ओरे कुमार जी सुकिजी वेंदो आहे। हर माण्हू खे पंहिंजे नसीब जो लिखियो लोणो पवंदो आहे। मुंहिंजी जीजल मां केसी ताईं ग़म जे कारी उंदाहीअ में मुंहुं लिकाए घुमंदी थी। तूं असांखे ॾिस मूं चांडरोकी ऐं तुंहिंजी चाची मल्हार जे दुख खे ताक़त ठाहे विढ़ण सिखी वरितो आहे। बाबा सॼो ॾींहुं किथे हुए? मां तुंहिंजूं वाटूं पई ॾिठियूं ऐं तो त अॼु मानी बि कोन खाधी आहे। बाबा कावड़े लाई छा? तो मुंहिंजी एतमाद जे खून कयो आहे। मूं तोखां पुछा बि कई हुई ऐं तोसां ज़िंदगीअ जे साथी चूंडण जे मामले में का बि मुदाख़लत न कंदुसि ऐं तो त मुंहिंजो मान ई न रखियो। मूंखे माफ़ कर बाबा मूंखे ख़ता थी वई आहे। तूं पंहिंजी चूंड जो हक़ विञाए वेठी आहीं। हाणे मां पंहिंजी मर्ज़ी सां तुंहिंजो विहांउ कंदुसि। बाबा मूंखे तूं घुटो ॾेई छॾ मूंखे उहा बि क़बूल आहे। सोचे वठ ज़ीनत
पापुल सां शादी करण खां पोइ तोखे मुंहिंजी ज़िद ऐं कावड़ जी ख़बर पइजी वई हूंदी। रेन हे सोढे जो ख्याल तूं हाणे पंहिंजी दिलि मां कढी छॾ। पर बाबा चुप, वधीक न ॻाल्हाए। मूमल ईअं न आहे त आउं सख़्तु दिलि आहियां, आउं बि तो वांगुरु हसास आहियां, तमामु घणी। मूंखे बि नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं बेचैन करे छॾींदियूं आहिनि, पर जॾहिं आउं बीहण जो फ़ैसिलो करे वठां त जबल साम्हूं जबल थी बीहंदी आहियां। हर इंसान जे मथां पंहिंजी रत जो असरु हूंदो आहे। तोखे बहादुर मुंहिंजे बाबा सां ई ठाहियो। हालांकि मुंहिंजो जवान भाउ शहीद थियो आहे, मुंहिंजो दिलि दुख सां भरियल आहे, पर मां तोखे हिन हाल में ॾिसणु नथी चाहियां। मुंहिंजे अदा जी दिलि तोखे हिन हाल में ॾिसी ॾुखंदी हुई। ईअं त न चओ चांडुकी, मुंहिंजो त हिननि ख़्यालनि सुख फिटायो आहे। मत मल्हार की इहा सोच दिलगीर करे त हू मूं वटि कोन्हे। पोइ बि मां खावां पियां उथां वियां ॻाल्हायां थी जीअं हू मूंखां विसरियो ई न आहे। इहो तुंहिंजो वहम आहे। विछड़ियल कॾहिं बि न चाहींदा आहिनि त असीं उन्हनि जे पोयां जीअण छॾे ॾियूं। हिन वक़्तु तो में ऐं हिकु लाश में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मौत रुगो जिस्म मां साह निकिरण जो नालो न आहे। दुनिया जहान खां कटिजी वेहण बि हिकु क़िस्म जो मौत हूंदो आहे। तो मुंहिंजी एतमाद जी खून कयो आहे। मूं तोखां पुछा बि कई हुई, आउं तोसां ज़िंदगीअ जे साथी चूंडण जे मामले में का बि मुदाख़लत न कंदुसि, ऐं तो त मुंहिंजो मान ई न रखियो। हाणे मां पंहिंजी मर्ज़ी सां तुंहिंजो विहांउ कंदुसि। रेन हे सोढे जो ख्याल तूं हाणे पंहिंजी दिलि मां कढी छॾ। एडा छोरी पी जी का ख़बर वरती थई त आहे किथे? आयो हो बाबा, हींअर नमाज़ ते वियो आहे। ई सॼो ॾींहुं हुयो किथे आ? तुंहिंजे मुंह ते चढ़ण कोन पे चाहेसि छा? अमर जीजल ज़ीनत जे मुंह जा सिंगनल किने हलन? मूंखे लॻे तो पिण से छॾ पड़ी अथसि। पी जो पटको धूड़ जो करे आई आहे। आउं सॼे ॻोठ में पड़ो ॾेई आई आहियां। काल त ॿुध, रात जो वॾी फायरिंग पे थी। छोरी मूंखे इहो ॿुधाए, तूं हुए किथे? किथे हुए? मूंखे अंदाज़ो हुयो त तूं केतिरे हद ताईं किरी सघें थी। मुंहिंजी मां सां ज़बान संभाले ॻाल्हा। इन त ये ज़बान कढी हथ में ॾींदो मैं, पोइ गुंगिया करे पई थत पत करे पई ॻाल्हाए जा। आई आहे वरी मुंहिंजी मां सां ॻाल्हाइण वारी। ख़बर अथई न कुंगो कीअं ॻाल्हाईंदो आहे? मां ऊ ई ऊ पी पी उनजे घर वारे न सम्झंदा आहिनि। तूं जीअं असां आउटो सम्झंदासीं। तूं त चुप कर लतीफ़ा। वॾो पंहिंजी मां जो दोदो पुट पैदा थियो आहे। मां ज़ीनत जी ज़बान ठूठ खां वॾी थी वई आहे। ॾिस न ॻाल्हाए कीअं थी। अड़ी हेॾो छो थी चईड़ी? छा थी चई? मुंहिंजे पुट सां तू सम्झंदी कान। हाणे ते अम्मा थी याद अचे, बाबो थो याद अचे। वरी आईंदा कुछ त सही। तू ॾिस त उनजो छा थी कयां? बस कर, अखियूं फाड़े न ॾिस मूंखे। चुप करे वे हाणे। साईं, छोकर मूमल खे ॾिठई कीअं गरी कंडा थी वई आहे। हिकिड़ो इश्क जो रोग, ॿियो वरी जुदाई जो विराग। छोकिरी खे गणतियूं खाई वई हुन मेरू। साॻियो हाल हूंदे बि रब पाक पाण खे सब्र जी तौफ़ीक ॾिनी आहे। बेशक इहो बि मालिक जो करम चइबो। मुसीबतुनि मथां बि सब्र ॾेई छॾियो अथसि। साईं, चांडोकी जे सब्र खे बि जस हुजे। मूंखे इहो डपु हुयो त भाउ जी जुदाई में किथे छोकिरी पंहिंजो ज़हनी तवाज़ुन न विञाए। साईं, केॾो न भाउ भेण में प्यार हुयो। मता एसपी ज़रली शाम घर अचे। तूं हीअं कजां जो रद पके जे मदद लाइ कंहिं न कंहिं ॻोठ वारी खे घुराए वठिजे। सांझण त साईं मां तयार करे वठंदसि, पर एसपी ज़रली जो घर में अची वञ मूंखे खुखे थो। लोक जा वात केरु बंदि कंदो?
न सूबेदार, घट में घट बाबा से में इहा उम्मीद त कान हुई। शेरोज खान खान बहादुर साहब वटि ॿियो को चारो त कोन हो न। तो बाबा साईं खे इहो ॿुधायो त एसपी हमला करे ऐं मूंखे पंहिंजे पेरनि हेठां झुकाइण थो चाहे, छा इहा ॻाल्हि त हुनखे ॿुधाई? बिल्कुलु साईं, हुन जो मक़सदु इहो आहे त तव्हांजी इज़त खे हू मिटी में मिलाए। हू तव्हांखे ज़हनी तौरु तकलीफ़ ॾियण थो चाहे, तकलीफ़। अफ़सोस सूबेदार, अफ़सोस। नौकरी जे चंद धकनि जे करे तूं बि हिनमहिल एसपी जो धूम पढ़ी चुको आहीं। शुक्र कर मुंहिंजे करे एतिरी रिआयत थी अथई, न त जिस्म ते खल ई न हुजई हा। जी साहब। कहिड़ियूं गुज जूं ॻाल्हियूं थियूं हलनि तव्हां ॿिन्हिनि जे विच में? कुझु बि न सर, मां शहरोज़ खान खे सम्झाइण जी कोशिशि पियो कयां। रबू जेके ॾोह पंहिंजा क़बूलिया आहिनि, हिन जो सुठो इन में आहे त उन्हनि ते सिग्नेचर करे पंहिंजी जान बचाए। हूं तोखे जेको शेरोज़ जी ख़ातिर तवाज़ो जो कमु थो पियो, हुनजी छाप डेट आहे? सर मूं ॾाढो मारियो अथमांसि, रुक जो ठहियल आहे जो का शइ मञे ई नथो। मां पूरे दफ़ा जे सख्त खिलाफ आहियां सूबेदार। हिन जे हुलिये मां लॻे थो तो हिन खे कुझु बि चयो हूंदो। मुंहिंजो अंदाज़ो आहे तो हिन ते सिधी आङुर बि न कई हूंदी। सर कसम सां ॾाढो मारियो अथमांसि। कमीज़ हलाए। ही इज्जत सां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण वारो न आहे। खोला गप। शमशू, तू आखिर पंहिंजो इहो घटियापन ज़ाहिर करे ॾेखारियो न। माण्हू त किरण में का हद छॾींदा आहिनि। नज़रुनि मां किरण वक़्तु तो समझ पंहिंजो पाण खे जबल तां फिटी कयो आहे। रुखसार जानू बेबी, ब्रेक ब्रेक। बगैर ब्रेक तू एतिरो बि ॻाल्हाई? मूंखे इहो त ॿुधाए, मूं कहिड़ी ॻाल्हि में पंहिंजे पाण खे किरायो आहे जानू बेबी? खान बहादुर खे छा ॿुधायो अथई ऐं काल तू रिकॉर्ड कंदो आहीं? केॾी शर्म जी ॻाल्हि आहे शमशू। मुंहिंजी खान बहादुर सां न वेझे में का ॻाल्हि बोलती है, ना ही मुलाकात। हाय शाबाश, हाणे ॻाल्हि मूंखे सम्झ में आई है त इहा बाहि कंहिं ऐं किथां छाला लॻाई। मतलब त इहो कंहिं टे शख़्स कयो आहे। चोना बेबी, तोखे त ख़बर है त मुंहिंजो फोन चोरी थी वियो। मुंहिंजो वजदान मूंखे कॾहिं धोखो न ॾींदो आहे। मूंखे त लॻो त मुंहिंजो फोन चोरी कोन थियो आहे, पर हाणे मूंखे ख़बर पइजी वई त मुंहिंजो फोन चोरी थियो आहे। कंहिं मक़सद तहत इहो मुंहिंजो फोन चोरी करायो वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि चोना बेबी अॼु साबित थी। इहो सभु कुझु आखिर कयो कंहिं आहे? आहे को यार नुमा गद्दार, बिजार नालो अथसि। ऐं हाणे शोना बेबी चवंदा न त गोहो खे खुटी खणे त ॻोल्हे शिकारनि जा घर। हाणे मां हुनखे ॿुधाईंदुसि त चाल कीअं विढ़ंदी आहे। तोखे त इहा ख़बर पई हूंदी, शेरोज़ खान त जेल में पियो आहे ऐं खान बहादुर शहर वञी निकितो। इन सॼी किसे जे पुठियां थी सघे तो खान बहादुर जो बि हथ हुजे। जॾहिं खां खान बहादुर ने शख़्स सां ठाह कयो आहे, तॾहिं खां निभाग शुरू थियो अथसि ऐं मुसीबतूं कतार ठाहे पोयां पयूं अथसि। उहा त तो मुंहिंजे दिल जी ॻाल्हि कही है शोना बेबी। वीचार वाकई निभागो आहे। जॾहिं खां मां हुन सां वास्तो रखियो आहे, तोसां मुंहिंजूं जुदायूं थी वियूं शोना बेबी, जुदायूं। खान बहादुर जे उताब जो शिकार थियसि। इन करे हुनजी वेझड़ाई जे करे ज़र अली मुंहुं मटाए वियो आहे। ज़हर अली? इहो एसपी? ज़र अली उहो ई एसपी, मुंहिंजो बेस्ट फ्रेंड आहे। विजार खान सां मुंहिंजा तालुकात ॾिसी बस मूंखां थोरो नाराज़ थी वियो। मां त चवां थी बाहि ॾे बिजार खान खे। जेकॾहिं एसपी इहो तुंहिंजो क्लोस दोस्त आहे त खान बहादुर खे थोरी रिआयत वठी ॾे। मूंखे त हाणे घणो ब्लैकमेल कयो अथई, घटि में घटि इहो भलाई जो त कमु करे वठि।
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।